ब्रेकिंग न्यूज़ है वहां अपडेट कंदा तो मिठी में एएसआई के घर में नौजवान और नारी जा लाश हथ अचण वारे मामले में मिठी की अदालत डूंगर मेघवाड़ और संदस साली पबीता के लाशन की बीहर पोस्टमार्टम लाए मेडिकल बोर्ड जोड़न जो हुक्म दई छो है। वहां अपडेट कंदा ब्रेकिंग न्यूज़ है तो जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत फरियादी और जांच ऑफिसर की दरख्वास्त से मेडिकल बोर्ड जोड़न जो हुक्म दिनों है। आम खबर है वती पहुंचाई पिया। मिठी में एएसआई के घर में नौजवान और नारी जा लाश थचण वाले मामले में मिठी की अदालत डूंगर मेघवाड़ और संदस साली पबीता के लाशन की बीहर पोस्टमार्टम लाए मेडिकल बोर्ड जोड़न जो हुक्म दई छो है। जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत फरियादी और जांच ऑफिसर की दरख्वास्त से मेडिकल बोर्ड जोड़न जो हुक्म दिनों है। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मिठी में असां सां लाइन ते मौजूद है एजाज बजीर। जी एजाज, इन मामले बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, मिठी की अदालत डूंगर मेघवाड़ साली बबीका जे लाश जेके मिला हुआ उनजो बीहर पोस्टमार्टम लाइ वापसन पारां जेका दरख्वास्त अदालत खे ॾिनी वई, उन अदालत बीहर मेडिकल बोर्ड जोड़न जो हुक्म ॾिनो आहे। हुक्म ॾियण खां पोइ तव्हांखे ॿुधायां त ही क़त्ल केस जी मिठी थाणे दाख़िल कयो वियो। इब्तिदाई तौर ते पहिरीं जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आई हुई उनके वापसन जेका है वो रद्द कई। तंहिंखां पोइ वापसन जांच ऑफिसर जेको आहे उन पारां दरख्वास्त जुडिशियल मैजिस्ट्रेट 1 जी अदालत खे ॾिनी वई। उन अदालत फैसलो कंदे तव्हांखे ॿुधायां हुक्म जारी कयो आहे। बीहर मेडिकल बोर्ड जोड़े उनजी जेका आहे बीहर उनजो पोस्टमार्टम जेको आहे उहो कयो वञे। तव्हांखे ॿुधायां हिन जेका आहे पोस्टमार्टम जो जेको तारीख़ जेका तय करणी आहे उहा एसएसपी थरपारकर ऐं उनखां अलावा तहत खाने थरपारकर खे करणी आहे। छाकाणि जेको वकील आहे इन मामले में ऐं जेका फिरियादी दुर्जो कत्ल वाक़े में कत्ल केस में उनमें फिरियादी पारां जेको तव्हांखे ॿुधायां त जेको वकील आहे उन वकील तस्दीक कई आहे। अदालत सॻो ई जेको आहे हिन मामले ते जेको बीहर मेडिकल बोर्ड जेको आहे पोस्टमार्टम लाइ जोड़ण जो हुकुम जेको आहे उहो जारी कयो वियो आहे। पर तारीख़ जेका आहे उहो तय थिए थो ऐं उनखां अलावा जेका आहे पुलिस आहे उहो तय कंदी। जी वरी महिरबानी जी अपडेट करण लाइ।